नासरीन, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 5 जुलाई ते इक़्तिदार जी बुख में मुब्तला हिकु आमिर क़ौम खे दलदल में धिके छॾियो हो। इन हवाले सां पेश आहे हीअ रिपोर्ट। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 5 जुलाई 1977 पाकिस्तान जी क़ौम लाइ तारीख़ जो हिकु कारो ॾींहुं हो। 5 जुलाई ते जारी कयल पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हीउ ॾींहुं असांखे यादि ॾियारींदो रहंदो त इक़्तिदार जी बुख में मुब्तला हिकु आमिर क़ौम खे दलदल में धिकियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हिकु आमिर क़ौम खे इंतिहा पसंदी, दहशतगर्दी ऐं क्लाशन ऑफ कल्चर जी दलदल में धिके छॾियो हो। 46 साल गुज़रण बाद बि असां हिन दलदल मां जान छॾाए नाहियूं सघिया। परॾेही वज़ीर चयो त आमिर ज़िया मुल्क जे आइन ऐं पाकिस्तान जी क़ौम जो ॾोहारी आहे। जनरल ज़िया जी आमिरियत जे दौरान शहरी ऐं इंसानी हक़नि जी भञगड़ी कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जनरल ज़िया जे दौर में जमहूरियत जी बहाली जो मुतालबो कंदड़नि ते ज़ुल्म कया विया। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त क़ौम उन खां चङी रीत वाक़िफ़ आहे त आमिर ज़िया जी सोच जी पैरवी कंदड़ हिन वक़्त बि इक़्तिदार जे बुख में मुब्तला आहिनि। पीपल्स पार्टी जे चेयरमैन चयो त इक़्तिदार जा बुखिया अवाम जे हक़नि ख़िलाफ़ साज़िश में मसरूफ़ आहिनि, पर नाकामी उन्हनि जो मुक़दर आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिन काज़ जी ख़ातिर पूरी हयाती सरगर्म रही। पीपल्स पार्टी अज़म ऐं हौसले सां जमहूरियत लाइ जिदोजहद कंदी रहंदी।